रेस है रेस यार मन जन कार्ड नो आए अई पारत गई तो रेस करी जो बाबा बिस्मिल्लाह। रेसर कार पुलिस आई है। पुलिस बाबा प्यारो खान हूंदो हुनखे अंदर वठी अचो। जी रेसर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। प्यारो खान वियो बाबा। नरेश अज मां वेहण न आयो आहियां। बाबा ख़ैर त आहे न? खैरी त न आहे। तुंहिंजे ॻोठ में चोरीअ जी मेंह आई आहे। उन जा खुर पेर तुंहिंजे ॻोठ में आहिनि। बाबा मुंहिंजे ॻोठ में पेर आहे? मेंह चोरी? हा रेस। प्यारा खान इहो थी नथो सघे जो मुंहिंजे ॻोठ में चोरीअ जी मेंह आई हूंदी। सावड़ खान पुलिस जे इंफॉर्मेशन मुताबिक मैं तुंहिंजे ॻोठ में आहे। हाणे तो वटि सिर्फ़ ई सिर्फ़ ॿ रस्ता आहिनि, या मैं वापसि कर या पंहिंजे ॻोठ मां पेर कढी ॾे। कमदार बाबा हेॾां अच। जी रेस बाबा प्यारो खान छा पियो चवे? रेस लगे तो प्यारे खान के गलतफहमी थी आहे। रेस मूंखे पक्की पक्की ख़बर आहे। हू तव्हांखे चयो न तव्हां वटि ॿ रस्ता आहिनि, चोर या ॻोठ मां पेर। सूबेदार साहब थोरी मोहलत ॾियो, मां जांच पड़ताल करे तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे रेस, तव्हां भली जांच पड़ताल कयो। जेकॾहिं चोर न मिलियो त कानूनी कार्रवाई तव्हांजे ख़िलाफ़ थींदी। कमदार ॿुधई न सूबेदार साहब जूं ॻाल्हियूं। यार कुझु हथ पेर हणणो पवंदो, मां सम्झां।